अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾे ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधी सक़ाफ़त जे ॾिहाड़े ते रैलियूं कढी तक़रीबूं कोठाए सिंध सां पंहिंजी मोहबत जो इज़हार करण जो सिलसिलो जारी आहे। रेती में रेती यूथ फोरम ऐं रेती सोशल वर्कर्स तोड़े शहरवासी नौजवाननि तोड़े ॿारनि रैली कढी सिंधी गाननि ते झुमिरियूं हुयूं। टेलीफोन एक्सचेंज खां रेती मीडिया सेंटर ताईं शानदार रैली कढी वई। रेती यूथ फोरम जे नौजवान अली रज़ा चाचड़ ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध धरती असांजी माउ आहे ऐं सिंध खे मेरी अख सां ॾिसण वारे खे बर्दाश्त न कयो वेंदो। कंदकोट में बि सिंध जे सक़ाफ़ती ॾिहाड़ो ईद वांगुरु मल्हायो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, सिंध तहरीक पसंद पार्टी, जीअं सिंध क़ौमी महाज़ शहीद बशीर खान ग्रुप, शागिर्दनि मज़दूर इतिहाद ऐं आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद शहरनि पारां मुख़्तलिफ़ रैलियूं कढियूं वियूं, जिन जी अॻवानी ज़रीत बिजाराणी, सज्जाद बरोही, फिदा मोहम्मदानी ऐं ॿियनि कई। जरवार में यूथ फोरम पारां अवामी आवाज़ जे सॾ ते अचो सिंध जा वसीला बचाऊं जे सिरे हेठि सक़ाफ़ती रैली कढी वई, जिन जी अॻवानी वाहिद गबोल, ज़ुल्फ़कार गबोल ऐं ॿियनि कई। मीरपुर माथेलो में सिंध तहरीक पसंद पार्टी, SUP जस्कम, जीअं सिंध तहरीक, सिंधी शागिर्द तंज़ीम समेत ॿियनि तंज़ीमुनि, शागिर्दनि, उस्तादनि पारां भुट्टा चौक खां घंटा घर ताईं रैलियूं कढियूं वियूं। उमरकोट शहर सक़ाफ़ती ईद जे ख़ुशीअ में रंगिजी वियो। हर तरफ़ जीअं सिंध वारा जीअं जा नारा गूंजण लॻा। उमरकोट में औरत अॻवान नूरजहान गहलड़ो ऐं गुलज़ार समूह जी अॻवानी में रैली कढी वई। सिजावल, मीरपुर भठोरो, दड़ो, झोक शरीफ, शाह बंदर, चूहड़, जमाली, जाती शहर समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती रैलियूं कढियूं वियूं। अजरक ऐं पटके सां शरीक शहरनि पारां दुल्हन ऐं शहनाइनि ते रक़्स कयो वियो। प्रेस क्लब तरफ़ां साफ़ी यूसुफ उमरानी, साजिद अली मल्हा, गुलज़ार मल्हा, महरम अली ख़ासकली जी अॻवानी में सक़ाफ़ती लिबास, टोपी, अजरक, पटका ॿधी शाही बाज़ार मां रैली कढी वई। शोबे दरे में शहरी ताज जे अॻवान रोशन ख़ासकली, शाहनवाज़ सूमरो, यूथ ऑफ सोभे दरो, आफ़ताब ख़ासकली, सिंधी अदबी संगत जे लालण चने, जस्कम जे अॻवान हाकिम अली मंगी, करम अली सामटियो शहरनि पारां टोपी, अजरक, पटके जे लिबास सां सक़ाफ़ती रैली कढी वई। ॾहरकी में अॻूणे नाज़िम मियां शफ़ीक अहमद, हिंदू पंचायत जे मुखी शैविक राम राजकुमार, रोशन लाल, सिमाल ट्रेडर्स जे शंकर लाल समेत जीअं सिंध क़ौमी महाज़, अवामी तहरीक, तरक़ी पसंद पार्टी, हारी तहरीक ऐं हिंदू मेघवाड़ पंचायत पारां रैलियूं कढी सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। बदीन में अवामी आवाज़ जे सॾ ते अचो त सिंध जा तारीख़ माॻ बचायूं जे सिरे हेठि सक़ाफ़ती रैली कढी वई, जिन जी अॻवानी अवामी आवाज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राज़िक ॾिनो खोसो, मोहम्मद हारून गोपांग, अब्दुल शकूर मेमण, गुलाम मुस्तफ़ा जमाली, यूनुस बकारी, अली मोहम्मद शहाणी, अब्दुल हमीद सूमरो, शफ़ी मोहम्मद जोणिजो ॿियनि कई। छाछरो में सक़ाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें मक़ामी फ़नकारनि पारां सिंध अमण जा क़ौमी गीत ॻाए भरपूर दाद हासिल कयो वियो। ठठे में बि सिंध जे सक़ाफ़ती ॾिहाड़ो ईद जा मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, इल्मी, अदबी धुरियुनि शहरनि ऐं सहाफ़नि पारां प्रेस क्लब ठठे खां शानदार रैली कढी वई, जेका क़ौमी शाहराह जो गश्त करे ॿीहर प्रेस क्लब ठठे पहुती, जंहिं जी अॻवानी डॉक्टर शाहिद सिद्दीकी, सीनियर सहाफ़ी अब्दुल लतीफ़ मेमण, हाफ़िज़ मुश्ताक मेमण, नज़ीर जाखरे, मुश्तबा खुश्क, आदम गिंदरो, अमजद पलीजो ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शामिल शहरी क़ौमी गीतनि ते रक़्स करे झुमिरियूं हणियूं। टंडो आदम में JUI STP शहीद भुट्टो, शहरी इतिहाद जस्कम, क़ौमी अवामी तहरीक ख़ासकली, राजूणी इतिहाद ख़ासकली बिरादरी, टंडो आदम स्टूडेंट फेडरेशन पारां धार रैलियूं कढियूं वयूं, जेके प्रेस क्लब पहुतियूं, जिते नौजवाननि क़ौमी गीतनि ते झुमिरियूं हुयूं। इन मौक़े ते अॻवाननि सरदार राजा बाबा ख़ासकली, बागी मुजाहिद थईम, सरवर अबड़ो, शौकत बुजूरो, मज़हर बुजूरो, आशिक शांत ऐं ॿियनि ख़िताब कयो। भान सईदाबाद में जस्कम जे काक लगारी, PTI जे राजा वहीद पंवर, पाकिस्तान पीपल्स पार्टी अमल असलम सहतो, अब्बास कुंबर, हाकिम बकेरो, सोशल वर्कर शौकत मरी, आशिक मेंगल, प्रेस क्लब भान जे सदर जुल्फ़कार मेंगल, आदिम मेंगल, आसिफ मेमण जी अॻवानी में रैली कढी वई। शहदादपुर में जस्कम STP, क़ौमी अवामी तहरीक, शहरी समाजी तंज़ीमुनि ऐं ज़ाती बिरादरियुनि पारां सक़ाफ़ती रंगनि सां झलकंदड़ रैलियूं कढी वयूं। खोड़ा में सियासी समाजी अॻवाननि हलीमुल्ला सूमरी, असगर लाशारी, दाइम अली सहते, कामरेड मोहम्मद अली उजण ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। सुई गेस में कमरदीन फुल, फज़ल मोहम्मद विसर, अब्दुर्रहमान फुल, वासिफ राजपर, तारिक राजपर समेत सहाफ़नि, सियासी समाजी अॻवाननि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। सखर में सिंधी सक़ाफ़त ॾिहाड़े मौक़े ते प्रेस क्लब ॾाढो मुख्य तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मक़ामी फ़नकारनि क़ौमी ऐं लोकगीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। सियासी समाजी सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां अजरक ऐं टोपी पाए रैलियुनि जी सूरत में पुटण जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी में बि सक़ाफ़ती रंग निकिरी पिया। सॼे शहर में क़ौमी गीतनि ते रक़्स कंदड़ नौजवाननि पारां रैलियूं कढियूं वयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।